चीलिहार ऐं भरपासे जे ॻोठनि में थर जे फितरी सूंहुं मोर बीमार थियण लॻा। मोरनि खे बीमार थींदे ऐं बीमारी विघे मरंदो ॾिसी थरी माण्हुनि में पिण मायूसी जी लहर छायल। ख़बर मूजिबि चीलिहार समेत थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिन वक़्तु मोर ते काफ़ी तादाद में मौजूद आहिनि, पर हिन वक़्तु मोर पखी में हिकु ख़ासि क़िस्म जी बीमारी फैलिजी रही आहे। हिन ॾिस में ॻोठ डबड़छा जे रहवासियुनि चाकुर ख़ान नोड़ियो, अब्दुल लतीफ़ नोड़ियो ऐं ॿियनि ॻोठाणनि ॿुधायो त असांजे ॻोठ में सवे मोर आहिनि जिन खे असीं पंहिंजे बचनि वांगुरु पालियो वेठा आहियूं। रोज़ाना उन्हनि खे खुराक तौरु ॿाझर ॾींदा आहियूं ऐं पाणी पीआरण जो पिणु माक़ूल बंदोबस्तु कयल आहे। पर हींअर जीअं ई गर्मी जी मौसम आई आहे तीअं मोरनि में बीमारी फैलिजी रही आहे। ॻोठाणनि मूजिबि असांजे हिसाब सां पहिरें मोर जे गले ते सोॼ थींदी आहे ऐं उहो वधी अखियुनि ताईं पहुचंदी आहे। इन करे मोर खाइण पीअण ऐं ॾिसण खां पिणु महरूम थी वेंदा आहिनि ऐं पोइ के बाणी बीमारी विघे मरी वेंदा आहिनि त किन खे राति जो झंगली जानवर मारे वेंदा आहिनि ऐं ईअं थर जो फितरी हुस्न ख़तम थियण जो अंदेशो आहे। असीं वाइल्ड लाइफ खाते ऐं पखियुनि जे डॉक्टरनि वारे खाते खां मुतालबो था करियूं त समूरे थर पार्कर में टीमूं जोड़े मोर पखियुनि जे चकास करे उन्हनि जो तुर्त इलाज कयो वञे जीअं उहो फितरी हुस्न अजणण खां बची पवे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।